फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस खां अॻु ई चई चुका आहियूं त जेकॾहिं ज़रूरत पई त अदालती कमीशन बणायो वेंदो। शर्जील इनाम मेमण कराची खां रिपोर्ट करे रही आहे ज़ाहिदा अली कोलाची। हू चई रहिया आहिनि त असां संदन टाइम टेबल ते हलूं पर असां संदन डिक्टेशन ते न हलंदासीं। शर्जील इनाम मेमण असां पंहिंजी सियासत पंहिंजे हिसाब सां कंदा आहियूं। फारूक सत्तार जे चवण ते न कंदा आहियूं। पीपल्स पार्टी हक़ीक़ी मैंडेट सां आई आहे। फारूक सत्तार वांगुरु ख़ैराती तौरु मिलंदड़ जाली मैंडेट सां न। शर्जील इनाम मेमण असां अवाम जे वोटनि सां आया आहियूं, संदन तरीक़े सां न आया आहियूं। उन्हनि लाइ अॻु बि ठपो माफ़िया जी इस्तलाह मशहूर रही आहे। फारूक सत्तार खे मुक़ाबले जो शौक़ आहे। मां बि इस्तीफ़ा ॾियां थो, हू बि ॾिए, पोइ मुक़ाबलो कनि, ॾिसूं था केरु खटे थो। इहे जाली मैंडेट वारा आहिनि। बेवकूफ़ाणियूं ॻाल्हियूं सिर्फ़ फारूक सत्तार ई कंदो आहे। शर्जील इनाम मेमण जेकॾहिं खैर पंहिंजे लाइ इस्लामाबाद मां पुलिस घुराइणी आहे त घुराए वठनि, कंहिं मना कई आहे। शर्जील इनाम मेमण जेके मजाज माण्हू आहिनि उन्हनि वटि पुलिस नफ़री मौजूद आहे। उन्हनि जे चवण ते MQM जे हर माण्हू खे सिक्योरिटी फराहम न कंदासीं। शर्जील इनाम मेमण फारूक सत्तार उल्टियूं सिधियूं ॻाल्हियूं करे रहियो आहे, जेका समझदारी वारी ॻाल्हि नथो करे। फारूक सत्तार जे ॻाल्हियुनि खे संजीदा न वरितो वञे। MQM हिकु ॾींहुं हिकु ॻाल्हि करे थी ऐं ॿिए ॾींहुं ॿी ॻाल्हि। शर्जील इनाम मेमण फॉरेंसिक लैब में तेज़ी सां कमु थी रहियो आहे। असांजी नेक नियत हुई जो असां पंजाब मां फॉरेंसिक माहिरनि खे घुरायो। शर्जील इनाम मेमण कमिश्नर जी सरबराही में जेकॾहिं रिपोर्ट जमा हूंदी त उन खे ॾिठो वेंदो। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी घटि वधि थी त अदालत कमीशन ठाहियो वेंदो। शर्जील इनाम मेमण